बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 10 दर्जे चौथे मां जंहिंजो उनवान आहे क़ौमी झंडे जी अहमियत। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं जेके ॿियूं एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। लफ़्ज़ आहे असेंबली माना गॾिजाणी। लफ़्ज़ आहे ॾोरी माना रसी। लफ़्ज़ आहे अज़मत माना इज़्ज़त वॾाई। लफ़्ज़ आहे आगाटे माना पुराणे या गुज़रियल। लफ़्ज़ आहे ज़माने माना वक़्त। लफ़्ज़ आहे अहमियत माना ज़रूरत या ख़ुसूसियत। लफ़्ज़ आहे सलामी माना सलाम करण। लफ़्ज़ आहे खुशहाली माना सुखियो सताबो हुअण। लफ़्ज़ आहे अलामत माना निशानी। लफ़्ज़ आहे मुल्की माना मुल्क जी। लफ़्ज़ आहे आबादी माना वसंदीअ वारी जाइ। लफ़्ज़ आहे अमन माना सलामती या पनाह। लफ़्ज़ आहे हिफ़ाज़त माना निगहबानी या सार संभाल। लफ़्ज़ आहे शहादत माना गवाही या हक़ जी राह में जान ॾियणु। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे असांजे मुल्क जे क़ौमी झंडे में कहिड़ा कहिड़ा रंग आहिनि। जवाब असांजे क़ौमी झंडे में साओ ऐं अछो रंग आहिनि। सवाल नंबर ॿियो क़ौमी झंडे में साओ रंग छाजी अलामत आहे। जवाब क़ौमी झंडे में साओ रंग मुसलमाननि जी नुमाइंदगी करे थो जेको खुशहाली जी निशानी आहे। सवाल नंबर 3 क़ौमी झंडे में अछे रंग जो मक़सदु छा आहे। जवाब क़ौमी झंडे में अछो रंग मुल्क में रहंदड़ ॿियनि मज़हबनि जे माण्हुनि जी नुमाइंदगी करे थो जेको अमन जी निशानी आहे। सवाल नंबर 4 असांजे क़ौमी झंडे में चंड ऐं तारो छाजी अलामत आहिनि। जवाब असांजे क़ौमी झंडे में चंड ऐं तारो मुल्की अज़मत जी अलामत आहिनि। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा जमा लिखो ऐं जुमलनि में इस्तेमालु करियो। वाहिद लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा जमा लिखंदासीं ऐं जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। हाणे लफ़्ज़ आहे झंडो, जमा थींदो झंडा। जुमिलो लिखंदासीं हर मुल्क जो हिकु झंडो हूंदो आहे। लफ़्ज़ आहे अलामत, जमा थींदो अलामतूं। जुमिलो लिखंदासीं क़ौमी झंडे में चंड ऐं तारो मुल्की अज़मत जी अलामत आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे आबादी, जमा थींदो आबादियूं। जुमिलो लिखंदासीं असांजे मुल्क जी आबादी 25 करोड़ आहे। पोइ लफ़्ज़ आहे शहादत, जमा थींदो शहादतूं। जुमिलो लिखंदासीं जंग में सिपाही झंडे खे हेठि किरण जे बजाए शहादत क़बूल कंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे क़तार, जमा थींदो क़तारूं। जुमिलो लिखंदासीं ॿार सुबुह जो स्कूल में क़तार ठाहे क्लास में वेंदा आहिनि। दाल हेठि ॾिनल जुमलनि में इस्म आम वारनि लफ़्ज़नि जे हेठियां लीक ॾियो
जी दोस्तों, ये जुमला आहिनि। हाँ, इन्हनि में इस्म आम ॻोल्हे उन्हनि जे हेठां लीक ॾियणी आहे। जुमिलो नंबर पहिरियों, ही पाकिस्तान जो क़ौमी झंडो आहे। हिते लफ़्ज़ झंडो जेको आहे इस्म आम आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। उन खां पोइ आहे जुमिलो ॿियो, हीअ मुंहिंजी पेन आहे। हाणे पेन जेको सो इस्म आम आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। जुमिलो नंबर टियों, अली ॾिनो कराचीअ मां किताब ख़रीद कंदो। लफ़्ज़ किताब इस्म आम आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं। नंबर चौथों जुमिलो, असांजे स्कूल में हिकु वॾो बाग़ आहे। हाणे स्कूल इस्म आम आहे, हिते इन जे हेठां लीको ॾींदासीं ऐं बाग़ ही बि आम आहे, इन खे लीको ॾींदासीं। अहिड़े तरह सां जुमिलो नंबर 5, असां हिकु तोतो पालियो आहे। लफ़्ज़ तोतो इस्म आम आहे, इन जे हेठां लीको ॾींदासीं।